कोटड़ी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर हसनैन अली सुमरो मौजू बस में ग़ालिब मलकानी ऐं सगा शाख कोटड़ी पारां सिंध जे मशहूर शाइर लेखक मुहक़िक़ मौसीक़ार ड्रामा निगार स्क्रिप्ट राइटर सैयद लुत्फ़ अली शाह जहानिया अलमारूफ़ सैयद मंज़ूर नक़वीअ जी यादि में गॾिजाणी रखी वई, जंहिंजी सदारत सिंध जे बहितरीन शाइर अदीब लेखक उस्ताद नूर हुसैन नूर कई। महिमान काज़ी बदरुद्दीन अल्ताफ़ मलकानी, प्यार अली प्यार, हारून ब्रह्माणी, चाचो मिस्री जमाली ऐं ज़ुल्फ़कार अली हालार महिमाननि में शामिल हुआ। प्रोग्राम जी शुरूआत शाह अब्दुल लतीफ़ जी वाईअ सां मज़हर हुसैन कई। अजियाणे जो बेद अली गुलरिंद पढ़ी वाह वाह कराए छॾी। बहितरीन सुघड़ काज़ी बदर हारून ब्रह्माणी पंहिंजी शाइरी पेश कई, जॾहिं त रागिन में प्यार अली प्यार, मज़हर अली चांडियो, अहमद मुश्तबा ग़ालिब ऐं उस्ताद बुखारी जा कलाम ॿुधाए दाद हासिल कयो, जॾहिं त चाचे मिस्री जमाली शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जी शाइरी तशरीह सां ॿुधाई। अल्ताफ़ मलकानी, ज़ुल्फ़कार अली हालार ऐं महफ़िल जे सदर नूर हुसैन कल्होड़ो चयो त सैयद मंज़ूर नक़वी घण पासाई शख़्सियतुनि जो हो। हू हिकु बहितरीन मौसीक़ार, लेखक, ड्रामा नवीस, मुहक़िक़ हो, जंहिं पंहिंजी ज़िंदगी इल्म अदब खे अर्पे छॾी, जंहिं सबबु अॼु खेसि सिंध यादि करे थी। जॾहिं त मुख़्तियार अहमद लगारी, इज़हार लुंड, अब्दुल जब्बार भुट्टो, इशफ़ाक़ मजामरी, फ़क़ीर ग़ुलाम असगर गाॾही, बशीर अहमद जोयो ऐं मोहम्मद रमज़ान लाहौती समेत केतिरनि ई शाइरनि, अदीबनि, फ़नकारनि शिरकत कई। कारवाई ज़ुल्फ़कार अली हालार हलाई।